लीडर टीवी जे पारां हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं साईं यूसुफ शाहीन सां जारी आहिनि। अचो त उन खां कुझु ॿुधूं। शाहीन साहब, कराची अचण खां अवल तव्हां जंहिं इंडस डाइजेस्ट जी ॻाल्हि कई त ईअं चई सघिजे थो त सहाफ़ती मैदान ते उहा तव्हांजी पहिरीं कोशिशि आहे। हा, यस, पहिरीं मां उहो ई कढियो। ऐं उहो मूंखे हो त जंहिंमें असीं सिंध कवर करियूं। कहिड़ी ॿोली में हो? अंग्रेज़ी में। अच्छा, अंग्रेज़ीअ में मां ॿुधायो न, अमर जलील, कमर शबा, ॿिया दोस्त सभु घणी मां गॾु कया जेके, ऐं उन्हनि में मूंखां वधीक जोश हो त हिकिड़ो अंग्रेज़ी में सम्झ त असां ॼण त रीडर डाइजेस्ट पे कढियो। रिज़वान वास्ती, ताहिरा वास्ती, मुंहिंजा उन्हनि सां तमामु दोस्ताना तइल्क़ा। मतिलबु मां वेंदो हुउसि त हू एॾो प्यारु कंदा हुआ जेको उन्हनि खे आइडिया ॾाढो पसंदि आयो। ऐं उनखे मैगज़ीन खे फ्लोट करण लाइ, इश्तिहार वठण लाइ, यानी सॼे पाकिस्तान ताईं इहो ॻाल्हि पुॼाइण लाइ हुननि उनजा पम्फलेट्स तयारु कया, राइटअप्स ठाहिया, ॿिया अलाए छा छा। यानी जेको सम्झो त हींअर अगरि उहो कंहिंखां कमु कराइजे त लखें रुपया ख़र्चु अचे। ऐं हू पाकिस्तान जो टॉप जो जेको हो कॉपी राइटर सम्झे त मूंखां त हाणे कुझु कोन वठंदा हुआ। वठण त परे थियो न, पर हुननि जो मतिलबु ॼण त हू कंट्रीब्यूट कंदा, उन में हिसेदार बणिजी विया एॾो जेको सो। पोइ असीं उहा शइ न निभाए सघियासीं। केतिरो वक़्तु हलियो सर उहो? मूंखे यादि नथो पए केतिरो वक़्तु हलियो। परचा पिया हुआ इलाही, असांजा उहे सभु गुम थी विया जेके। फ्रीक्वेंसी उनजी महीने सिर कढंदा। हा, अंदाज़नि केतिरा महीना हलियो हूंदो? बहरहाल साल खनि हलियो हूंदो। असल में छा आहे त मुंहिंजो हाणे इहे मां जेका उहा पेंट रिमूवर शाहीन केमिकल इंडस्ट्री ठाही हुई, उन मां अलाए केतिरा पैसा कमायासीं। सो उहे उन्हनि पैसनि सां मां उनखे हलायो। न, पोइ सहाफ़त जे पासे तव्हांजो लाड़ो छो थियो? केमिकल पाण ख़बर कान्हे। सहाफ़त जा उन अॻु त मूं 2 किताब लिखिया। त न पर उनजो सबबु छा अथसि? हिकिड़ी शइ त मूंखे, मूं तव्हांखे हिकिड़ो जुमिलो पहिरीं ॿुधायो त मूंखे सम्झो जवानीअ ताईं, शुरू जे दौर ताईं इहो हो त सॼी दुनिया ग़लति ठहियलु आहे ऐं इहा फातिहनि ठाही आहे, कॉन्करर्स ठाही आहे। सम्झे, हर शइ इम्पोज़ड आहे, तलवार जे नोक ते, खंजर जे ज़ोर ते हर शइ असांखे ॾिनल आहे। इहा मां उन वक़्तु इहा ॻाल्हि आउं सोचींदो हुउसि त पोइ मां इहो जॾहिं त उन जो जॾहिं आउं इहो चवां थो त हर शइ तलवार जे नोक ते असांखे ॾिनल आहे, त मूं चयो पोइ उन जा सबूत खपनि। ऐं उन जा सबूत जेके आहिनि उहा हिस्ट्री आहे, दुनिया जी वर्ल्ड हिस्ट्री आहे। पोइ वर्ल्ड हिस्ट्री जो मसइलो इहो आहे त वर्ल्ड हिस्ट्री मुंहिंजो जॾहिं अमेज़ॉन उते मुंहिंजो किताबु छपियो अमेरिका में, त हुननि मूंखां इंटरव्यू कयो, डिघा सुवाल पुछियाऊं त छो थो लिखे? त मुंहिंजो पहिरीं इहो सुवाल हो त जंहिं ते मां चयो त वर्ल्ड हिस्ट्री पढ़ण लाइ हिकिड़ी उमिरि काफ़ी न आहे। तमामु डिघो उहो आहे न, हिकिड़ो त मथे छरो मैटर आहे, पोइ विच जो मैटर आहे, पोइ इन डेप्थ वञो, असुलु ॻाल्हि को तॾहिं खोटे सघिबी जेको आहे। पोइ इहो ई सभु जो हिस्ट्री पढ़ण जे लाइ त मां 4 प्रोफेसर रखिया, यानी 2 प्रोफेसर 2 सीनियर लेक्चरर, यानी पोइ उहे 2 ॼणा इस्लामी तारीख़ आहे, जंहिंमें इस्लामी तारीख़ बि। उहे केरु? हिकिड़ो हो रईस ज़ैदी, उहो त मूंसां 18 साल रहियो। इहो मां 1986 खां शायदि 84 खां शुरू कयो जेको आहे। न, पर इहो खंजर जो ज़ोर ऐं तलवार जी नोक जो जेको तस्वर आहे त फातिहनि इहा दुनिया इम्पोज़ कई आहे, त
त उन वक़्तु तव्हांजी सोबत में या तव्हांखे इंस्पायर करण या तव्हांखे मुतासिर करण लाइ जीअं तव्हां चयो मौलाना अब्दुल हक रब्बानी साहिबु या मोहम्मद उस्मान डीपलाई साहिबु ॿिया केरु हुआ? मोहम्मद उस्मान डीपलाई आहे न, उहो इस्लाम जूं ॻाल्हियूं कंदो न, कमाल अतातुर्क जा ॿिया हुन, ॿियो सिंध में पीरी मुर्शिदी जे ख़िलाफ़ु हुन वॾी कंपेन हलाई, जेको तव्हां वॾो हुनजो। पर हीअ शायदि मूंखे अहिड़ो को बि दोस्त कोन हो। न पर उहो छा अॼु ॾींहं ताईं त मां इन में अकेलो आहियां। मुंहिंजी पंहिंजी हू आहे। पर असां ॾिठो आहे या कुझु पढ़ियो बि आहे त इंसान अख़बार जेको कढंदो हो डीपलाई साहिबु, त उन में पेट्रस लुमुम्बा उनजी शहादत ते बि हू लिखंदो हो त हू रुगो इस्लाम माइल न हो पर इंसान दोस्त वधीक हो। हा हा, बहरहाल ॻाल्हि ॾिसो, ॻाल्हि अयूब खान जो दौरु हो, वनियूं जो दौरु हो, यानी जॾहिं सिंध जी ॻाल्हि जेको शेख हयात चयो त सिंधड़ी तुंहिंजो नाम वरितो ॼण कारीहर ते पेर पयो, कारीहर ते पेर। त इहो दौरु हो ऐं उन में शाह लतीफ़ बि जेके हुन जूं तूं हबीब तूं त बि इहा शाइरी बि पढ़ाई वई, ॿी थोरी पढ़ाई। मतिलबु त हिकिड़ो क़ैद में सॼो हिकिड़ो मुआशिरो क़ैद में हो उन में। पर हीअ त हाणे हिन में मूंखे अॼु ॾींहं ताईं त को अहिड़ो दोस्त न मिलियो आहे जेको मूंखे इंस्पायर करे सघे इन सब्जेक्ट ते। मुंहिंजी पंहिंजी थिंकिंग रही त हीअ दुनिया ग़लति आहे, सॼो सेटअप ग़लति आहे। ऐं जेका बि शइ आहे जेका आउं ॾिसां थो, चाहे सरहद आहे लगातार तब्दील थिए थी, पोइ सरहद वरी छाजी आहे। ॿोलियूं केतिरियूं ॿोलियूं, सुमेरियन, अकादियन, अरामिक, तव्हां असीं बदिलाईंदा संस्कृत, असीं आयासूं जेका बुद्धिस्ट जी हुई ॿोली पाली, पोइ अरबी, पोइ जेको आहे सो फारसी, पोइ अंग्रेज़ी, ग्रीक। जेको मां राइटर्स कॉन्फ्रेंस थी इस्लामाबाद में जंहिंमें हिकिड़े सेशन जी मूं सदारत कई, त उन में मां इहो ॻाल्हायो त भई तव्हां मूंखे फातिह तव्हां मूंखे पहिरीं चयो त तूं सुमेरियन ॻाल्हाए, पोइ चयो ॿिए फातिह चयो त अकादियन ॻाल्हाए, पोइ टे चयो त अरामिक ॻाल्हाए, चौथे चयो त पाली ॻाल्हाए, पंजे चयो संस्कृत ॻाल्हाए, छहें चयो त अरबी ॻाल्हाए, पोइ जेको अंग्रेज़ी ॻाल्हाए, फारसी ॻाल्हाए। पोइ मां आख़िर में चयो त तव्हां आख़िर मूंखे पंहिंजी मादिरी ॿोली छो नथा ॻाल्हाइण ॾियो। वॾो उन ते गौर थियो राइटर्स कॉन्फ्रेंस में, जेका मुंहिंजी तकरीर हुई उनजा यानी लगातार माण्हुनि जेके फोटोस्टेट कढे हू कराया सने। तो ॻाल्हि इहा आहे त इहा शइ जेको मां चवां थो इंस्पायर करणु परे थियो, पर सवाइ फ्रेंच रिवोल्यूशन में इहा ॻाल्हि डिबेट थी आहे, अदरवाइज़ जेका आहे सा कोन चई वई आहे। यानी हुननि इहा ॻाल्हि जेका मूं 18 साल जी उमिरि में ॻाल्हि चई, उहा मूं अलाए केॾे अरसे बाद इहा फ्रेंच रिवोल्यूशन में पढ़ी, त जंहिंमें हुननि मज़हब खां बि इनकार कयो, बाक़ाइदे खुलम खुला इनकार कयो। हू जेको हो इनकलाब जो बानी, उन जेको नज़रियो हो रब्बुल आलमीन जेको आहे उन ते बि एतिराज़ु कयो। त इहा वॾी हिमत जी ॻाल्हि ई, पोइ हुन में 5 लख माण्हू मारिजी विया, जेको ख़ुदि फ्रेंच रिवोल्यूशन जो बानी हो, उनजो गलो कपे छॾियो, बादशाह जा गला कटिजी विया। वॾो हिकिड़ो जेको आहे उहो हिकिड़ी कहाणी आहे। पर मतिलबु आहे नथो, इहा नथी मिसाल रशियन एम्पायर में, रशियन इनकलाब में इहा शइ कंहिं हद ताईं डिबेट थी इकोनॉमिक्स जे हवाले सां। त माण्हू रशियन इनकलाब माना सोवियत इनकलाब, सोवियत यूनियन,
शाहिन साहब हिकिड़े थोरे वक़फ़े खां पोइ असां थोरे हिकिड़े नंढड़े वक़फ़े खां पोइ वरी हाज़िर था थियूं। असां सां गॾु रहिजो।